पीरू अज सब कमकार छे तुझे पोया वञ इनके हथ कर साफ सिधी गाल करे 15,000 दे तो ठीक आ न त रिश्तो कैंसिल करे छॾींदो साईं। मामा इएं तव्हांखे ॾितू 15,000 कॾहिं कोन ॾींदो, उनखे हाणे बेवकूफ़ बणाइणो पवंदो। अरे रे दे त ख़बर तूं बाबे खां वधीक ठग आहीं जो असांखे सलाम पियो ॾी। छोरा अकुल कर मां ठग आहियां जो मुंहिंजे लाइ ईअं थो चई। ना मामा तूं मसीह जो कख आहीं, पीरू जे वात मूं ॻाल्हि निकिरी वई। हाणे भई छॾियो ज़िद खे, इहो ॿुधा त कहिड़ी सलाह पियो ॾियणु चाहीं? मां त चवां थो वञी ॾितू खे चओ त बाबा आदि जो संग अब्बास खे ॾे थो, इन्ही साड़ में पैसा परसड़ करे पाणे खणी ईंदो। छोरे भली सलाह ॾिनी आहे पीरू। मामा ये किथां जी शराफत आहे, पंहिंजे पुट खे पीरू थो सॾी ऐं मूंखे छोरो थो सॾी। नाराज़ न थी अब्बास खान, तो सलाह सुठी ॾिनी। मां पंहिंजे पुट खे छोरो थो चवां ऐं तोखे रहिस अब्बास खान थो चवां। हाणे त ख़ुशि आहियां। ॿिए मथां टोकू करण त मामा केरु तोखां सिखे। बस हाणे बस ही विढ़ण जो वक़्तु न आहे, ही कम करण जो वक़्तु आहे। जेतिरो थी सघे दितू खां माल राड़ियूं। मां बि वञा थो दितू ॾे। अब्बास जेकॾहिं तोखे दितू मिली वञे न तूं बि इहा ई ॻाल्हि कजांइ। हा मां इहा ॻाल्हि कंदोमांव, तूं वञी उनखे बेवकूफ़ बणा। ठीकु आहे पोइ वञा थो। शाबाश, मूंखे त मां इहा ई उमेद आहे। वाह वाह। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।